ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا صلى الله تعالى عليه وعلى آله وصحبه وبارك وسلم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة وقال النبي صلى الله عليه وسلم إنما بعثت لأتمم مكارم الأخلاق وقال النبي صلى الله عليه وسلم أنا سيد ولد آدم ولا فخر وبيدي لواء الحمد ولا فخر أو كما قال عليه الصلاة والسلام صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم درود پاک اللهم صل على سيدنا ومولانا محمد كما صليت وسلمت وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا أبدا انتہائی واجب الاحترام قابل صد احترام توحید و سنت جا پروانو اصحاب و اہل بیت جا حقیقی وارثو اہل حق دے قافلے ساں وابستہ اہلانی اور گرد و نواج آئل غیرت مند جرت مند باشعور با ہمت با وفا با کردار نڈر بے بات سنی نوجوان دوستو بزرگو بھائروں پہلی تاریخ 12 مہینے جی 2017 12 ربیع الاول 1439 ہجری آوان جی ہن علاقے جی عظیم الشان دینی درسگاہ جامعہ حمادیہ میں عظیم الشان سالانہ کانفرنس پانچ آب و تاب ساجاریہ کافی سارا علماء کرام آوان جے سامو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم صاحب پانچ محبت جو اظہار کرے گا اور نعت خوان مداحن بھی پانچ خوبصورت آواز میں آوان جے سامو خوبصورت نبی جی عشق جا اشعار پڑھی کرے پانچ محبت جو اظہار کرے گا اور انشاءاللہ مقابات بھی علماء اکرام آوان جے سامو مفصل مدلل انداز میں گفتگو کرے نبی پاک صلی اللہ علیہ وسلم سا تاہاں آسان جے عشق جی ترجمانی کدا اللہ کا دعا ہے اللہ تعالیٰ ہن ادارے کے اور ہن ادارے جے پرنسپل اور بانی حضرت مولانا محمد امین صاحب کے اللہ تعالیٰ دراز عمر عطا فرمائے انہیں جے علم و عمل میں برکت عطا فرمائے اور ہم دینی ادارے کے اللہ تعالیٰ ہر شریر جے شرکا محفوظ رکھے اور تا قیامت ہن دینی ادارن ما دین جا عالم حافظ مجاہد مناظر پیدا تھن تاکہ یہ سلسلہ ہمیشہ حلت رہے عزیز ساتھیوں
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ईमान जो जुज़्व लाज़िम और जेको माण्हू नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तज़किरे ते खुश न थिए तंहिंजी माना उन जे ईमान में गड़बड़ ज़रूर आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां मोहब्बत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां मोहब्बत आहे और नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो भी बाइस रहमत आहे, बाइस शफ़क़त आहे, बाइस सआदत आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो इंसानन जे लाइ रहमत न बल्कि पूरी कायनात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में जण सिगायल आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां ॼण त पूरी कायनात बंजर ज़मीन वांगुरु सुकी वई आहे और तरसे थी पई त का रहमत जी बारिश नाज़िल थिए। हू बहू ईअं पूरी कायनात में कोई अल्लाह जो नालो वठण वारो कोन्हे, पूरी कायनात में अल्लाह के कोई सजदो करण वारो कोन्हे, पूरी कायनात में वहदहू ला शरीक खां कोई घुरण वारो कोन्हे, पूरी कायनात में वहदहू ला शरीक ते कुर्बानी करण वारो कोन्हे, पूरी कायनात में वहदहू ला शरीक जे नाले ते पंहिंजी जान जा नज़राना ॾियण वारो कोन्हे और ओड़े महल यानी जंहिं महल आसमान मुसलमाननि जे सजदनि जे लाइ सिके पियो, जंहिं महिल ज़मीन सजदे लाइ तरसी वई, जंहिं महिल पूरी कायनात पूरा जानवर शजरो हजर बहरो पर पूरी कायनात उदासा, पूरी कायनात उदासा, अहिड़े मौके ते इमामुल अंबिया ताजदारुल अंबिया फखरुल अंबिया जनाब आदम अलैहिस्सलाम जी पेशन गोई, जनाब नूह अलैहिस्सलाम जी दुआ जो असर, जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो असर, जनाब मूसा कलीमुल्लाह जी पेशन गोई, जनाब इब्राहिम खलीलुल्लाह जी पेशन गोई, जनाब ईसा रूहुल्लाह जी पेशन गोई। तौरात में जिनजा तज़किरा, इंजील में जिनजा तज़किरा, ज़बूर में जिनजा तज़किरा, जंहिंजे लाइ राहिबन पे ॻाल्हियूं कयूं, जंहिंजे लाइ उलमा यहूद इंतज़ार कंदा रहिया, जंहिंजे लाइ हमेशा कायनात इंतज़ार कंदी रही। 570 ईस्वीअ में 23 अप्रैल सूमर जे ॾिहाड़े 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं इमामुल अंबिया ताजदारुल अंबिया फखरुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा सबको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन कायनात में जलवे अफरोज था। पैगंबर जे अचण सां पूरी कायनात में महका, पैगंबर जे अचण सां अर्ज़ो समा में खुशी आहे, पैगंबर जे अचण सां शजरो हजर में बहार आहे, पैगंबर के अचण सां गरीबन में खुशी आ, पैगंबर के अचण सां यतीमन में खुशी आ, पैगंबर के अचण सां बेवाज़ में खुशी आ, पैगंबर के अचण सां पूरी कायनात के चप्पे चप्पे में खुशी आ, पैगंबर के अचण सां हर जाय ते जश्न मनाया विया, पैगंबर के अचण सां हर जाय ते खुशियूं कयूं। लेकिन याद रखो पैगंबर के अचण सां शैतान मथा पिटियो आहे, पैगंबर के अचण सां कुफ्र मोह मथा पिटियो, पैगंबर के अचण सां शिरक मोह मथा पिटियो, पैगंबर के अचण सां शैताननि मातम कया, पैगंबर के अचण सां आतिशबाज़ विसाम थी विया, पैगंबर के अचण सां हज़ारनि सालनि खां जेका आतिश ॿरे पई विसाम थी वई, पैगंबर के अचण सां कंगरू बाश थी विया, पैगंबर के अचण सां पूरी दुनिया में हिकिड़ो इनकलाब बर्पा थी और अजीब हिकिड़ी सूरत हाल बणिजी वई। घुरायो वियो, ॻाल्हि ॿुधो, हज़ार साल गुज़री विया आहिनि, हे कॾहिं बि बाहि बंदि न थी आहे। अॼु हे बाहि अचानक छो विसामजी वई, छा थी वियो?
मजबूत घुंघरू ठहियल आहिनि हिन जा त हिननि खे छा थी वियो हे छो भॼी पिया ॿुधाइण वारनि ॿुधायो हिन काइनात में उहो अज़ीम इंसान आयो आहे जिन जो इंतज़ार हो जेको कुफ्र ऐं ज़ुल्म खे ख़त्म करे और इंसानियत खे वहदहू ला शरीक ते वहदहू ला शरीक जे दर ते झुकाइण वारो आयो आहे और पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण सां बचपन में ही भलायूं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो बचपन भी निरालो आहे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाइश भी निराली आहे पैगंबर जंहिंमहिल अम्मा जे पेट में आहे उहा मुद्दत भी निराली आहे आम ॿारनि खां मुख़्तलिफ़ आहे वरी जंहिंमहिल पैगंबर पैदा थियो आहे उहा पैदाइश भी आम ॿारनि खां मुख़्तलिफ़ थी आहे वरी जंहिंमहिल पैगंबर पैदा थियो आहे जीअं खुतनो ॿियनि ॿारनि जो करायो वेंदो आहे पैगंबर पैदाइशी मख़दून आहे वरी ॿार पैदा थींदा आहिनि निजासत में लपेटिया हूंदा आहिनि लेकिन पैगंबर निजासत खां पाक पैदा थियो आहे पैगंबर जो पूरो वजूद मुअत्तर खुशबू बणिजी करे आयो बचपन को ही तवज्जो बचपन के ही अंदाज मुख्तलिफ गुफ्तार मुख्तलिफ आदात मुख्तलिफ तमाम कम मुख्तलिफ दलाल मुख्तलिफ आम बच्चन का मोहम्मद मुस्तफा सबनी बच्चन का निराला बच्चो अम्मा हलीमा थी फरमाए असां भी आयूं सी तो वनी कोई यसरब में मक्के में कोई बार खणी अचूं बनी साद कबीलो आहे और इन कबीले जी ख़ुसूसियत हूंदी जो वनी करे शहरनि मां ॿार खणी ईंदा और उन ॿारनि जी परवरिश कंदा छो त उन दौर में ॼणो मक्को हिकिड़ो शहर हूंदो और शहर में ॿारनि जी सही माना में तरबियत न थी सघंदी आहे उन्हनि जी ज़ुबान भी सही माना में अल्फाज मटिजी वेंदा आहिनि लैंग्वेज ख़ालिस न रहंदी आहे चनाचे अरबनि जो इहो रवाज हो ॿार पैदा थिए उनखे कंहिं ॻोठे माहौल में मोकिले छॾींदा कंहिं कचे जे माहौल में जाते ख़ालिस माहौल आबो हवा भी खालिस बोली भी खालिस और खुराक भी खालिस लिहाजा ॿियूं दायूं आयूं अम्मा आमना जे घर में ॿार ॾिसी करे सभु हलियूं हुयूं के बेवा औरत आहे यतीम ॿार छा मिलंदो असांखे हलियूं हुयूं ॿिए हंधों ॿार खणंदियूं हुयूं अम्मा हलीमा थी फरमाए त मूं वारी सवारी वीचारी लूली लंगड़ी उनखे कहे आहे अम्मा पर हाणे मूंखां अॻे में सभु ॿार खॼी विया मां देर सां अची पहुतमि चक्कर हणी 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 मां चयो हाणे ख़ाली कहिड़ो वञा बसि इहो जेको मुंहिंजे नसीबनि में हूंदो मिलंदो इन ॿार खे खणा थी मां उहा कहिड़ी ख़बर त दाई तूं हली मारे त नबी उहो आहे जेको हिल्म वारो आहे जेकॾहिं कबीला बनी सादा त मुस्तफा उहो आहे जेको सादतुनि वारो आहे अम्मा हलीमा थी फरमाए बिस्मिल्लाह करे मूं हिन बच्चे खे खयो जीअं बच्चे खे खयुमि डाचीअ ते वेठमि मुंहिंजो शोहर मूंखां अॻियां वेठो आहे और मां हुनजे पुठियां त डाची मजाला बि उथे कोन थी उथे असां पंहिंजी कोशिश करे बीठासीं त उथे कोन उथी असां चयो बि भला मां उन ॿार खे खणी अॻियां वेठमि पंहिंजे मुड़ुस खे पोरियों विहारे उन खां बाद में उहा डाची उथी और अहिड़ो उथी हले जो तमाम सवारियूं पहुचे तमाम सवारियूं पहुचे ॾिसण वारनि ॾिठो हलीमा सवारी मटाया ई अचे न सवारी साॻी आहे असां बि साॻा हूं सवार मटिजी वियो आहे सवार मटिजी वियो आहे हिन सवार जी बरकत मां बि उहा ई आहियां मुंहिंजो शोहर बि उहा ई आहे असां उहा ई हूं सवारी बि उहा ई आहे लेकिन जेको सवार आहे इहो अज़मतुनि वारो आहे शान वारो आहे मक़ाम वारो आहे हा पोइ चवण ॾे दाई हलीमा जे सवारी ते मुस्तफा सवार थियो आहे उहा सवारी तमाम सवारियुनि खां दुआई खटी वई पोइ कोन चवां जंहिं सिद्दीक़ जे गुलाम ते मुस्तफा सवार थियो आहे सिद्दीक़ सारी उम्मत जो इमाम बणिजी वियो आहे नारे तकबीर
शाने साहबा तुझो शेर मुझो शेर पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो बचपन में बाकमाल अम्मा हलीमा थी फरमाए त घर में असां के खाइण पीअण जे लाइ बि का अहिड़ी शइ न हूंदी इंतिहाई गुरबत वारो मिस्कीनीअ वारो माहौल पर जंहिं महिल मुस्तफ़ा असांजे घर आयो आहे त अजीब नज़ारा जो हाणे असां जूं हे बकरियूं असांजा ढोर एॾो खीर हुजनि जो असां सभई सैराब थी वञूं अम्मा हलीमा थी फरमाए बुख ऐं उञ जे करे गुरबत जे करे मुंहिंजी थञ में बि खीर कोन पर जंहिं महिल जो मुस्तफ़ा मुंहिंजे थञ सां मोहियो उहा थञ वही पई त मुस्तफ़ा जाते जाते विया उते उते कमाल बचपना जनाबे ख्वाजा अबू तालिब सां मुस्तफ़ा शाम जे सफ़र ते वञनि था तवज्जो शाम जे सफ़र ते वञनि था हिकिड़ो शख़्स नज़र आयो बीठो आहे जेको घूर सां ॾिसंदो थो अचे उथण वेहण ॻाल्हाइण और उन सां जेके नज़ारा आहिनि उहे सभु ॾिसंदो थो अचे उन छा कयो कि मके जो काफ़िलो आहे जी हा मके जो काफ़िलो आहे कि अॼु शाम तव्हांजी दावत आहे सभई मूं वटि अचिजो चुनाचे सारे काफ़िले वारा उन शख़्स जी दावत ते विया मुस्तफ़ा खे ॿार सम्झी करे त नंढो आहे तूं सामान सां गॾु ख़्याल कर सामान जो मुस्तफ़ा खे छॾिया और उहो मेज़बान ॾिसे थो महिमाननि खे हिक हिक खे गौर सां ॾिसंदो थो चए थो तव्हां मां कोई शख़्स रहियल आहे बाक़ी न कोई न आहे कि न तव्हां मां कोई हिकिड़ो बाक़ी रहियल उहो किथे आहे हिकिड़ो तव्हां मां बाक़ी रहियल आहे उहो किथे आहे असां त हुयासीं सभु वापारी ताजिर आहे साईं ॿियो त कोई कोन्हे कि न तव्हां सां हिकिड़ो आहे उहो किथे आहे के हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो हो बसि हुनखे ओॾे सामान वटि छॾिया आहियूं ख़ैर आहे कोई मसइलो न आहे ख़ैर आहे कोई मसइले जी ॻाल्हि न आहे असल दावत त उनजी आहे तव्हां हुनजे सदके में आहियो तव्हां हुनखे सुञातो ई कोन्हे तव्हांखे कहिड़ी ख़बर त उहो कहिड़ो लाल आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर त उहो कहिड़ो हीरो आहे उनखे त मूं सुञातो उनखे मां यको निहारियो पिए जातो आयो त वणनि सलाम कया जातो आयो बादलनि साया कया जातो ईंदा वियो अल्लाह जी रहमत नज़र पई अचे खबरदार कोई भी दस्तरखान लेते न वधे अॻे में उनखे वठी अचो असल मेहमान उहो आहे असल दावत उनजी यानी बचपन खां ई बाकमाल और उन खां बाद में पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत खां पहिरियों ज़िंदगी 40 साल अदा घणी याद रखो नबी नबूवत खां बाद में भी मासूम हूंदो आहे और नबी नबूवत खां पहिरियां भी मासूम हूंदो आहे नबी खां नबूवत खां बाद में भी अहिड़ो कम कोन थींदो जेको मनसबे नबूवत जे ख़िलाफ़ हुजे जंहिंते कोई इशारो करे त नबी इहो कम नथो थी सघे नबी जे शायाने शान हे कम न आहे मनसबे नबूवत खां पहिरियों भी नबी को अहिड़ो कम नथो थी सघे छो त नबूवत इंतिखाब खुदावंदी आहे अब कंहिंजो इंतिखाब इंतिखाब खुदाबंदी आहे लिहाजा नबी जे जिंदगी ते पहरो भी खुदाई आहे खुदाई बिल्कुल कोई अहिड़ो कम न अचणो हालांकि बचपन आहे न कोई माहौल आहे न कहिड़ी ॻाल्हि आहे नबी साईं फरमाइनि था मुंहिंजो बचपन आहे मूंखे संगत वठी वई हलो अॼु शादी आहे वॾे घराणे जी हलूं था शादीअ ते ॾिसंदासीं मां बि संगत सां गॾिजी करे वियुमि पर उते वॾे क़िस्म जी माना नाच गाना डांस ये सब बेहयाई जा कम उते थियणा पर जीअं जो मां पहुतमि त मुंहिंजे मथां एॾी शदीद क़िस्म जी निंड तारी थी वई कि मां वञण सां ई सुम्ही पियुमि मूंखे ख़बर ई कोन पई त सॼी राति छा थियो सुबुह जे सिज जे किनरनि ते मुंहिंजी अखि खुली पई मूंखे ख़बर ई कोन पई यानी मुस्तफ़ा जे बचपन खे भी अल्लाह ईअं महफूज़ रखियो त मुंहिंजा हबीब तोखे कहिड़ी ख़बर तोखे त
तुम तो कहते यो पैगाम नहीं करे मोकली तुम तो तू बेहयाइन के मिटाण वालो आ फासिन के मिटाण वालो आ बुराइन के मिटाण वालो आ शराब खोरी के मिटाण वालो आ कुफ्र के मिटाण वालो आ शिरक के मिटाण वालो आ जुल्म के मिटाण वालो आ तू जे करे वनी सुभाणे को ये तानो न नहीं तो पहिरों पार में असां इकट्ठे होए अॼु वरी ॿियूं ॻाल्हियूं थो करी इन जे करे मुस्तफ़ा इन्हनि खां बचाइणो आहे तोखे अल्लाह से मुस्तफ़ा खे बचायो 40 सालनि जी ज़िंदगी गुज़री पैगंबर फरमायो मके वारो मुंहिंजे 40 सालनि जी ज़िंदगी ते कोई इशारो करे चओ त मुस्तफ़ा तुंहिंजी हिन ज़िंदगीअ में हे नुक्स आहे 40 सालनि जो अरसो आहे मुंहिंजो बचपन लड़कपन जवानी उथण वेहण खाण पीअण सारी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं खुलियल किताब मुंहिंजी ज़िंदगीअ ते कोई इशारो कयो त हिते नुक्सा सभिनी चयो मां वजदनाक इल्ला सादिका मुस्तफ़ा तुमें त असां सरापा भलाई 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 ॾिठी तुमें त कोई नुक्स ई कोन्हे को बसि इहो पैगाम हुयो उन खां बाद में मुस्तफ़ा तौहीद जो ऐलान कयो धड़ा थी विया जेके विलादत ते जश्न पिया मिलाइनि और ओॾी महिल पैगंबर जे ऐलान नबूवत ते उहे पत्थर पिया विलादत महल जश्न मनायो कुर्बानी ॾिनऊं लोंडियूं आज़ाद कयूं पर जंहिंमहिल पैगंबर मक़सद विलादत ॿुधायो आहे पैगंबर पंहिंजे हिन काइनात में अचण जो मक़सद ॿुधायो त उन खां बाद में उहो ई शख़्स उहो ई चाचो पैगंबर जे वजूद ते पथराव थियो पर पैगंबर जे इन ऐलान सां सआदतमंद बि ज़ाहिर थी पिया कोई सदाकत जो इमाम बणिजी वियो कोई अदालत जो इमाम बणिजी वियो हा इहो कमाल सॼो पैगंबर जो अब कमाल सॼो कंहिंजो आहे हाँ जंहिंमें सारा कमाल हुजे जंहिंमें अखलाक जी भी इंतिहा हुजे जंहिंमें अज़मतुनि जी इंतिहा हुजे जंहिंमें इल्म जी इंतिहा हुजे जंहिंमें सखा जी इंतिहा हुजे जंहिंमें अदालत जी इंतिहा हुजे जंहिंमें हया जी इंतिहा हुजे जंहिंमें शुजाअत जी इंतिहा हुजे जंहिंमें ख़शियत जी इंतिहा हुजे उन पूरे तमाम कमालात जे मजमूए जो नालो ई मोहम्मद जंहिंमें सब कमाल इंतहाई दर्जे जा हुजनि अल्लज़ी तमात फ़ीहिल ख़िसालिल महमूदा जंहिंमें सब कमालात इकट्ठा थी वञनि उन ज़ात खे छा चइबो आहे मोहम्मद छा चइबो मोहम्मद पर पैगंबर जे हिक कमाल जो मज़हर सहाबा थे ॾाढा पैगंबर जे सदाकत जो मज़हर सिद्दीक़ अकबर थई पैगंबर जे अदल जो मज़हर आदिल फारूक आज़म थई पैगंबर जे हया जो मज़हर जनाब उस्मान गनी थई पैगंबर जी शुजाअत जो मज़हर जनाब अलीउल मुर्तज़ा थई पैगंबर जे इल्म जो मज़हर जनाब इब्न अब्बास थई सहाबा थई पैगंबर जा सहाबा पैगंबर जी हिक अदा जा मज़हर बणजी विया हिक कमाल जा मज़हर बणजी विया तॾहिं मुझे साईं फरमायो त मुंहिंजा सहाबा हिदायत जा सितारा सहाबा हिदायत जा अब सितारनि जो मतलब जीअं आसमान में हूंदा आहिनि सहाबा ई आसमान में न वबिन नज्म हम यहतदून जीअं सितारनि जे ज़रिए तव्हां रस्ता ॻोल्हींदा हो तव्हांखे सहाबा जे ज़रिए जन्नत जा रस्ता ईअं मिलंदा सहाबा जे ज़रिए जन्नत जा रस्ता ईअं मिलंदा इंशाअल्लाह सुम्मा इंशाअल्लाह सहाबा जे दामन में हथ हूंदो सहाबा मुस्तफ़ा सां मिलाईंदा हज़रत अबू बकर सिद्दीक़ पैगंबर सां हुयो हिजरत में ओ हज़रत अबू बकर जी ॾाढ़ी कुझु वधीक सफ़ेद हुई त माण्हुनि सम्झो इहो नबी आहे हज़रत अबू बकर सां ईंदा मिलंदा वञनि पिया जेको अचे हज़रत अबू बकर खे अची ईअं हथ ॾे हज़रत अबू बकर छा कयो उन्हनि जो हथ पकड़े करे मुस्तफ़ा जे हथ में ॾींदो मुसलमानो सिद्दीक़ अकबर जे इन किरदार सां इहा ॻाल्हि अल्लाह उम्मत जे साम्हूं वाज़ह कई तो सिद्दीक़ जे हथ में हथ मिलाईंदो सिद्दीक़ तव्हांखे मुस्तफ़ा सां मिलाईंदो रुगो हथ में हथ मिलायो सहाबा में
सहाबा हथ मिलाई दऊं, सहाबा जे दामन जो तहफ़ुज़ कंदऊं, सहाबा जी इज्जत अज़मत जो पहरो ॾींदऊं। बाक़ी माण्हू ताना ॾींदा, तवज्जो आख़िरी ॻाल्हि, माण्हू ताना ॾींदा, माण्हू चवंदा इंतिहा पसंद, माण्हू चवंदा जहिड़ो का छो त असांजे वॾनि खे ताना ॾिना विया, उन्हनि खे चयो वियो हे धेड़ा कार अथव, हे इंतिहा पसंद अथव, हे शिद्दत पसंद अथव, माण्हुनि छा चयो। पर जंहिं महिल क़ब्रुनि में पहुता, रब इन्हनि जे खून जी क़ब्रुनि मां ख़ुशबू जारी करे दुनिया वारनि खे ॿुधाए छॾियो, दुनिया वारो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां जो कुझु चओ, पर अल्लाह वटि क़बूल पइजी विया, अल्लाह वटि क़बूल पइजी विया। असांखे कंहिंजी काई परवाह न आहे, कोई प्यार करे, कोई धड़ करे, कोई पंहिंजो करे, कोई पराओ कराए, कोई गॾु हले, कोई न हले, कोई साथ ॾे, कोई साथ न ॾे, कोई गुल पाराए, कोई कंधा विछाए, कोई हथ मिलाए, कोई न मिलाए, कंहिंजी काई परवाह कान्हे का। बस तमन्ना इहा ई आहे, उमेद इहा ई आहे, जंहिं महिल हिन काइनात मां वञो त सहाबा जे नाव ते कुर्बान थियो, सिद्दीक़ चवे त मुंहिंजो ग़ुलाम आहे, जनाब उमर चवे त मुंहिंजो नौकर आहे, अम्मा आयशा चवे त मुंहिंजो बच्चो आहे, अल्लाह चवे त मुंहिंजा बाना मां तोखां राज़ी आहियां, मां तोखां अब साथ नहीं दो ले शौक से नाम सहाबा का कर चर्चा आम सहाबा का, गर तलबे तुमको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का, फना फिल्लाह की तह में बका का राज मुजमर है, जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता। हमारे